बहराड़ी जे ॻोठनि में जेका नफ़रत लाथी वेंदी आहे, मां गारंटी सां चई सघां थो त वॾी उमिरि जा माण्हू लाहींदा आहिनि, पोताकुनि में वेही कचहरियूं कंदा आहिनि। इहो जो पाड़े वारो वॾो हरामी आहे। मिसाल तौर कंहिंजी बकरी, कंहिंजो गॾो, कंहिं ॿार उतां पली पटे वरिती, कंहिंजो गॾो फसल में पियो, नंढड़ी का कंहिं ज़्यानी करे वरिती, उहो जेकॾहिं दां ॾियण वॾी उमिरि जे माण्हू वेंदो न, वाह फलाणे वाह इहो वॾो हरामी आहे। इन सदाईं असां तकलीफ़ूं आहिनि, इन्हनि खे छॾणु ई न खपे। फरियाद खे पहिरें नंबर जो अहिड़ो आहे। उन माण्हुनि जा ॾाढो मुंहिंजो सुवाल आहे, इहे जेके अहिड़े क़िस्म जूं तव्हां उते उताकुनि में, ॻोठनि में, घरनि में ॻाल्हियूं था करियो, तव्हां उमिरि हेॾी गुज़ारे वॾी उमिरि जा माण्हू अचे थिया आहियो, इहा जेका तव्हां ॻाल्हि करे रहिया, तव्हांजी सम्झ जी ॻाल्हि आहे, तव्हांजी सम्झ में भल बहितर हुजे, पर जेको वेठल ॿार आहे, जेको नौजवान वेठो आहे, जेको नौताक में, जेको घर तव्हांजे घर जो फर्ज़ आहे, उहो त छा थो सघे? उनजी सम्झ में वॾो माण्हू कहिड़ो आहे, उनजी सम्झ में भलो माण्हू कहिड़ो हूंदो, इहो ई जेको तव्हां हुन बयानु करे था ॿुधायो। हाणे जेका नफ़रत, जेका कावड़, जेका चिड़ आहे तव्हांजी, उहा मां ॾिठो आहे अक्सर उन इलाइक़े जे माण्हू लाइ हूंदी आहे, उन ॻोठ जे माण्हू लाइ हूंदी आहे, उन शहर जे माण्हू लाइ हूंदी आहे, उन पाड़े जे माण्हू लाइ हूंदी आहे। तव्हां कॾहिं उताकुनि में वेही इन ते बहस कयो आहे त क़ौम सॼी तबाह थी थिए? तव्हां इन ते वेही बहस कयो आहे त हे अहिड़े क़िस्म जा अज़ाब नाज़ुल थिया अथनि, हाल कहिड़ा हुजनि? तव्हां इन ते वेही बहस कयो आहे त जेकॾहिं नौजवाननि खे पढ़ाए, तालीम याफ़्ता करे, क़ौम, वतन ऐं असांजे समाज लाइ फ़ाइदेमंद साबित थियनि, अहिड़ा मशहूर खे सलाहूं ॾींदो? जवाब ॾिनो न। सवाल बहस कहिड़ा कंदा आहियो, करणो भला कहिड़ा खपनि? सभ खां पहिरीं त उताक में वॾी उमिरि जे माण्हुनि मथां ज़िम्मेवारी आहे। ॿ टे भला पासा हूंदा आहिनि वॾी उमिरि जे माण्हुनि जा, जेको उताकूं हलाईंदा आहिनि, या ॻोठ या शहरनि जा चङा मुड़ुस हूंदा आहिनि, महिमान नवाज़ हूंदा आहिनि, महिमान जी इज़त कंदा आहिनि, क़दुरु कंदा आहिनि, हुनखे मान ॾींदा आहिनि। पर उहा जेका उते जी ॻाल्हि आहे, मूं अक्सर वियो आहियां, मूं ॾिठो आहे न, छो जो मां पाण ख़ुदि उन्हनि इलाइक़नि जो माण्हू आहियां। उन ॻोठ खे रोड न हूंदो, उहो रोड ॻोठ जो चङो मुड़ुस सॼो ॾींहुं उन जे मथां हक़ आहे, त उहो बस इन ते करे त असांजे ॻोठ खे रोड छो कोन्हे को? हेतिरे टाइम खां वठी हिन मुल्क, हिन सूबे में असां रहूं था, हेतिरनि क़िस्मनि सां असां इहे टैक्स अदा कंदा आहियूं, रोड असांखे छो नथो ॾिनो वञे? चेयरमैन सां मिलियो आहे, उन नौजवाननि जे सां ॻाल्हि कई अथई, उन ताक़नि में उन ते बहस कयो अथई, घरनि में उन ते ॻाल्हि कयो अथई, माण्हू सोचणु शुरू कनि, नौजवान कनि, ॻाल्हि निकिरे, बहसनि में अचनि त वाक़ई हिननि ॻोठ रोड छो कोन्हे को? स्कूल कोन्हे को? नंढड़ा नंढड़ा जेको गुलनि जहिड़ा ॿार सॼो ॾियारो पंहिंजो पाण में हरकतूं कंदा, रुलंदा, फिरंदा वतन, उहो ॻोठ जो जेको चङो आहे, जेको वॾो आहे, जेको घर जो आहे, जेको चङो मर्द आहे, उन इन ते बहस कयो आहे। इलाइक़े जे माण्हुनि खे तव्हां वॾी उमिरि वारनि खे ॾिनी थी वञी त मुंहिंजे ॻोठ में स्कूल कोन्हे को, ॿारनि जो नसुल तबाह थो थिए। MNA MP ताईं वियो आहे, उनखे दरख़्वास्तुनि में ॾिनो अथई, एतिजाज कयो अथई, प्रेस क्लब ते आयो आहे, सहाफ़ियुनि खे चयो अथई त मुंहिंजे ॻोठ में स्कूल कोन्हे को? न। विछूं जे ॾंग में, नांग खाइण जे ॾंग में असां वटि अलाए केतिरा माण्हू मरंदा आहिनि, कुते जे चक में अलाए केतिरा माण्हू मरंदा आहिनि। दुनिया सभिनी में कहिड़ी बि जॻह ते वञो, उन्हनि खे ॻोठ में हॉस्पिटल, स्कूल, बिजली, रोड, इहे बुनियादी सहूलियतूं इन मुल्क जा माण्हू ॾींदा आहिनि, हुकुमरान ॾींदा आहिनि। जेकॾहिं न ॾींदा आहिनि त उन इलाइक़नि जा माण्हुनि खां छिनीअ खसे वठंदा आहिनि। उन्हनि सागन बहराड़ी जे चङे मुड़ुसनि खां मुंहिंजो सवाल आहे, छा तव्हां तालीमी इदारा, स्कूल, रोड ऐं अस्पतालुनि लाइ उन ॻोठनि में वेही रोज़ जे बुनियादनि ते बहस कंदा आहियो? उते वेही इहे जेके पाड़े वारनि जे लाइ बकरी ज़मीन में पई आहे उन ते चिड़ंदा आहियो, जंहिं आवांदो भॻो उन खे कुआड़ियूं हणंदा आहियो, जेको राति जो मेंह काए वियो उन मथां FIR दाख़िल कंदा आहियो, फ़ैसिला कराईंदा आहियो, तव्हांजो जेको सॼो नसुल तबाह थो करे, जंहिंखे तालीम कोन ॾिनी अथव। कुते जे चक में अलाए केतिरा असांजे शहरनि में माण्हू मरी विया आहिनि, अस्पताल जे लाइ उनखे कुआड़ियूं हयव त छो अस्पताल असांखे न ॾिनी अथव? उन्हनि जो अॻु वरिती FIR दाख़िल करायव त असांजे शहरनि खे रोड छो न ॾिना अथव? उनखे फ़ैसिलनि में छिकरायव त असांखे अस्पतालूं छो कोन्हनि के? उन्हनि जे मथां चटियूं रखियव त असांजे हिन नंढड़नि स्कूलनि, हिन नंढनि ॻोठनि जे ॻोठनि में स्कूल छो कोन्हनि? छो जो हज़ारनि ऐं सवनि में असांजा नौजवान जेके छोकिरियूं छोकिरा बचा आहिनि, जंहिंजो मुस्तक़बिल तबाह थो थिए, तव्हांखे फ़ैसिलनि में वठी तव्हांजे मथां चटियूं रखूं, ईअं कयव? न। नफ़रत लाथी त पाड़े जे नौजवाननि लाइ, पाड़े वारनि लाइ, ॻोठ वारनि लाइ, शहर वारनि लाइ, इलाइक़े वारनि लाइ। 80% वॾी उमिरि जे माण्हुनि खे मां ॾिठो आहे उताकुनि में, घरनि में, ॻोठनि में, पाड़े वारनि जी, ॿियनि माण्हुनि जी जंहिंजी ग़लतियूं थींदियूं आहिनि, कहिड़े बि क़िस्म जूं, चोरी करे सघे, ग़रीब आहे, कंहिं सां न विड़ी सघियो, ज़ाती थियसि, उनजे ख़िलाफ़ गिलाऊं थींदियूं आहिनि, उन्हनि ते तंज़ियूं थींदियूं आहिनि, उन्हनि ते टोकूं कंदा आहिनि।
पर उनजी मदद न कंदा आहिनि, उनजी सपोर्ट न कंदा आहिनि, उनजे बदिरां न आहिनि ॻाल्हाईंदा। सभ खां पहिरीं त इलाइक़े पाड़े शहर ॻोठ वारनि लाइ उते जेके रहनि था माण्हू उन लाइ इज़त ऐं एहतराम जे बाबति उन्हनि उताकुनि उन्हनि ॻोठनि उन घरनि में ॻाल्हायो वञे। पहिरीं त पंहिंजे क़ौम वतन जे माण्हुनि ऐं पंहिंजे शहरनि जे माण्हुनि खे बचाइण लाइ उन्हनि ख़िलाफ़ नफ़रत न मोहबत लाहियो, झेड़नि ते बहस न करियो, जेके बुनियादी सहूलियत हूंदो उन ते बहस करियो, तव्हांजो नंढो नसुलो तव्हां सिखे ऐं पंहिंजा हक़ वठण ऐं घुरण हिन हुकुमरान ज़ालिमनि खां सिखी वठे। हक़ मौजूद GSM।